गुलाब लगारी जी यूसी माणक लगारी ऐं यूसी एडी सिरवाल जी आवाम जा थोराइता आहियूं जिन पीपल्स पार्टी ऐं असां ते एतमाद जो इज़हार कंदे वॾी अक्सरियत सां कामयाब करायो आहे ऐं असांजी कोशिश हूंदी त इलाइक़े जे अहम ऐं बुनियादी मसइलनि खे हल कराए अवाम जे एतमाद ते पूरा लहूं। अहिड़ो इज़हार कामयाबी माणींदड़ ज़िले मेंबरनि तनवीर अहमद सिरवाल ऐं ज़ाहिद अहमद सिरवाल ॻोठ माणिक लगारी में फवाद अहमद सिरवाल पारां ॿिन्ही यूसीज़ जे कामयाब थियल उम्मीदवारनि खे ॾिनल आजियाणे में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुननि जो वधीक चवण हो त इलेक्शन खटण बाद असां पूरी यूसी जे अवाम जा नुमाइंदा आहियूं ऐं असांजा दरवाज़ा हर कंहिं माण्हू लाइ हर वक़्तु खुलियल रहंदा। इन मौक़े ते मेज़बान तरफ़ां सभिनी महिमाननि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया जॾहिं त यूसी चेयरमैन तैमूर ख़ान सिरवाल, आमिर सोलंकी, अमजद लगारी, ग़ुलाम मुर्तज़ा सोलंकी, रिशाद लगारी, माशूक लगारी ऐं ॿिया मोज़िज़ीन पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।